नाज़रीन असां मौजूद आहियूं कराची प्रेस क्लब ते जिते यूथ एक्शन कमेटी ऐं सिंध सोजागी फोरम पारां निमरता जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाज कयो पियो वञे। अॼु असां कराची प्रेस क्लब में जेको ही बुक हड़ताल कयो जो मक़सदु इहा आहे कि पंहिंजी नम्रता सां जेको बि ज़ुल्म ऐं ज़्यादती थी आहे ने जेको उन ते इंतज़ामिया ख़ामोश बीठल आहे ने कूड़ा इल्ज़ाम पई आणे कि उहो जेको आहे ख़ुदकुशी कयं ई हादसो हुयो, पर अहिड़ो कुझु कोन। हाणे रिपोर्ट अची वई आहे ऐं रिपोर्ट साफ़ पई चवे कि नम्रता जो रेप थियो आहे, उनजो क़त्ल थियो आहे। उनजे बावजूद बि इंतज़ामिया ते का बि एक्शन न खणियो वियो। न हींअर उनजी रिपोर्ट बि अची चुकी आहे त निमरता जेका आहे उन सुसाइड न कई आहे ऐं पहिरीं जेके बयान हलिया विया त उन सुसाइड कई आहे एडमिनिस्ट्रेशन जे तरफ़ां, वीसी जे तरफ़ां। यानी हींअर सरासर इहो ज़ाहिर आहे त इन केस में इन्वॉल्वमेंट जेका आहे उहा एडमिनिस्ट्रेशन जी आहे, वीसी जी आहे, छो जो हिकु सरकारी इदारो आहे। उन हॉस्टल में उनजे रूम ताईं माण्हू कीअं पहुता आहे? अञा ताईं इन्वेस्टिगेशन अंडर प्रोसेस आहे ऐं जेका जुडिशियल इंक्वायरी आहे उन हथमी रिपोर्ट न ॾिनी आहे। अलबत्ता जेको आहे मेडिकल रिपोर्ट जेका आई आहे उन जे सेकेंड पैरा जे आख़िरी रो में इहो लिखियलु आहे त छोकिरी जे लटनि तां स्पम्स मिलिया आहिनि। असांजो हिकु ई मुतालबो आहे, सॼी सिंध सरापा एहतजाज आहे त जेको चांडका मेडिकल कॉलेज में डॉक्टर अमरता जो क़त्ल थियो निमरता जो, उहो सॼी सिंध जे लाइ सवाल निशान बणियलु हुयो ऐं ख़ुदि सिंध हुकूमत जे लाइ सिंध जे माण्हुनि में कावड़ जी ॾुख जी हिकु लहर हुई ऐं जॾहिं उहो रिपोर्ट अची चुकी आहे त अञा सिंध जे माण्हुनि में वधीक ताव पकड़िजी वियो आहे। जस्कम जो मौक़ुफ़ बि वाज़े आहे, केस मुजारे जो शिकार हुयो। हिन वक़्त ताईं इहा शइ वाज़े थी चुकी आहे त ही ख़ुदकशी न हिकिड़ो क़त्ल आहे ऐं इन खे दॿाइण जे लाइ उनजे पुठियां गहरी साज़िशूं जेको आहे थी सघनि थियूं पियूं। शुरू खां वठी जीअं नैला रेंद जो वाक़ियो थियो ऐं अहिड़ा ॿीहर कहिड़ा बि यूनिवर्सिटी में शागिर्दनि जा वाक़िया थियनि, इहे हरासमेंट जी वजह सां थिया। क़ौम खे अपील कंदमि त सिर्फ़ु कातिल जी गिरफ़्तारी ताईं जिदोजहद न करणी, बल्कि कातिलनि खे मंतकी अंजाम ताईं पुॼाइण लाइ पंहिंजी जिदोजहद जारी रखो। तव्हांजे साम्हूं इरशाद राणजानी जो केस आहे। असां उनजे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ भरपूर जिदोजहद हलाई, पर उनजे कातिल खे मंतकी अंजाम ताईं पुॼाइण लाइ असां का अहिड़ी स्ट्रगल न कई, जंहिंजो नतीजो आहे त शहीद इरशाद राणजानी केस जो गवाह खंबे गुम कयो वियो। उनजो केस लोड़ाइण लाइ मुख़्तलिफ़ तरीक़नि सां असांखे हरासा कयो वियो। ऐं सम्झां थो जेका हीअ रिपोर्ट पेश कई वई आहे पोस्टमार्टम रिपोर्ट, जंहिंमें माना ख़ुदि मुंझारे जे लाइ सवाल उथारिया विया आहिनि। हिकु त ॿुधायो थो वञे त उनजे कपिड़नि तां जिस्म ते जेके आहिनि जिनसी हरासमेंट जा जेके निशान मिलिया आहिनि, जिन जे लाइ मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं या कथियूं कयूं पियूं आहिनि त इहो रेप आहे, के चवनि था त न उनखे ब्लैकमेल करे हिरासा करे जेको इहो वाक़ियो कयो वियो आहे। हॉस्टल इंतज़ामिया ऐं पुलिस इहो ई बार बार ज़ाहिर करे रही हुई त माना हीउ जेको आहे सो ख़ुदकुशी आहे, क़त्ल न आहे। ऐं पुलिस जो बि मौक़ुफ़ इहो ई हुयो ऐं पंहिंजो हॉस्टल इंतज़ामिया जो बि मौक़ुफ़ इहो हुयो। बीइंग ए सिविल सोसाइटी ह्यूमन राइट्स डिफेंडर असां इहा डिमांड कयूं था गवर्नमेंट खां। पहिरीं त माइटनि खे बि उथणु घुरिजे, उन्हनि जी न्याणी बि, ऐं उन्हनि खां वधीक ॾुख कंहिंखे थी सघे थो। वाइस चांसलर जी नाअहली आहे त हिकिड़ी गर्ल्स हॉस्टल में को छोकिरो अची ऐं उतां जी छोकिरी खे सुसाइड थो कमिट करे या उनखे मारे थो या रेप कमिट थो करे, इहा उतां जी लैक ऑफ विजिलेंस जे करे आहे। अहिड़ी नाअहल वाइस चांसलर खे हटायो वञे। नाज़रीन, हिन एहतजाज में मौजूद शागिर्द अॻवाननि, सियासी समाजी अॻवाननि, कोपरस्त अॻवाननि ऐं वकीलनि जो इहो चवणो हो त नम्रता जे क़त्ल केस में घुर्बल समूरा जवाबदार गिरफ़्तार करे उन्हनि खे सख़्त सज़ाऊं ॾिनियूं वञनि। कैमरामैन जावेद जोन सां गॾु रज़ा कासी, अवामी आवाज़ टीवी कराची। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।